بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين أما بعد بسم الله الرحمن الرحيم محترم नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मोहतरम नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में रोज़नि जा कम जे बारे में ॾहों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया मोहतरम नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू उन मसइले जे बारे में हले जेके रोज़े खे बातिल कनि थियूं उन में पहिरीं ॿी शइ खे बयानु कयोसीं टीं शइ खे जिमा करण सां पोइ रोज़ो बातिल थी थो वञे चाहे मनी निकिरे या न निकिरे तॾहिं बि रोज़ो बातिल थी वेंदो एतिरी मिक़दार में दुखुल करे जंहिंसां गुस्ल वाजिब थी थो वञे त उन सां रोज़ो बातिल थी थो वञे ऐं ॿी जेको रोज़े खे बातिल करण वारी आहे त जंहिंसां माण्हू जंहिं तरफ़ माण्हू अक्सर जेको ग़लति जो शिकार थियनि था ऐं सिस्ताई तरफ़ निस्बत ॾियनि था त बाबा सिर्फ़ु पाणी में जेका आहे सिर खे पाणी में ॿोड़ण सां यानी टुॿी हणण सां रोज़ो बातिल थी थो वञे बल्कि असांजे सिस्तान जी फ़तवा आहे त अगरि इंसान खे अॻिते ॼाणी वञे जेको इंसान अगरि टुॿी हाणे थो या छा उन सां जेको रोज़ो बातिल कंदो बल्कि इहा शदीद मकरूह आहे सिस्तान जे मुताबिक़ अगरि मशहूरु जेका उन सां जेको अगरि ॼाणी वञे की सिर में पाणी टुॿी हाणे त उन सां रोज़ो बातिल थी थो वञे असांजे सिस्तान जे नज़दीक रोज़ो बातिल कोन्हे बल्कि शदीद मकरूह आहे ॿियो जेको रोज़े बातिल करण वारी शइ आहे पंहिंजी ॼाणी वाणी इंसान ख़ुदा मुताज तरफ़ या रसूल ख़ुदा या आइमा मौसमी तरफ़ कूड़ी ॻाल्हि जी निस्बत ॾिए बाद में साबित थिए त जंहिंखे हू कूड़ो सम्झी रहियो हो त उहा ॻाल्हि सची हुई तॾहिं बि उनजो रोज़ो बातिल थी वेंदो छो जो उन अहिड़ी ॻाल्हि जी शइ जी निस्बत ॾिनी जंहिंजो कसद इहो आहे त हू कसद हुयो त माना जेका आहे कूड़ी ॻाल्हि आहे बाद में जेका ॻाल्हि साबित थी वञे सां जेको रोज़ो बातिल थी थो वञे लेकिन हू यकीन सां चए त भई हीअ सची ॻाल्हि आहे यानी हिननि जी तरफ़ निस्बत ॾिए बाद में हिन जो कूड़ हुजणु आश्कार थी वञे त उनजो रोज़ो बातिल न थींदो यानी उनजो रोज़ो सही शुमार कयो वेंदो ऐं ॿियो जेको रोज़े जे बातिल करण ॿी शइ जेका आहे दज़ ऐं दूंहों निड़ी ताईं पहुचाइणु एतवाज़ जी बिना ते उहो जेको दूंहों जेका घाटो हुजे दज़ जेका निड़ी ताईं जेका पहुची त उहा घाटी हुजे अगरि उहा जेका पहुची वञे त रोज़ो बातिल थी थो वञे पोइ चाहे उहा दज़ कंहिं अहिड़ी शइ जी हुजे जेका खाइणु हलाल हुजे जीअं अटो आहे या अहिड़ी शइ जंहिंजो खाइणु हराम आहे मिसाल मिटी वग़ैरह आहे अगरि इहा घाटी अगरि असांजे निड़ी ताईं पहुची वञे त इन सां रोज़ो बातिल थी थो वञे ऐं अहिड़ी दज़ जेका घाटी न हुजे निड़ी ताईं अगरि पहुचाइण सां रोज़ो बातिल न थींदो एतवाज़ बि इहो आहे त रोज़ेदार सिगरेट या हुके वग़ैरह जो घाटो जेको धुओं आहे निड़ी ताईं न पहुचाए इन सां पहुचण सां रोज़ो बातिल थी थो वञे अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थो पए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।